अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों, मुंहिंजो जेको ही वीडियो आहे उहो आहे PTLF जी इलेक्शन जे हवाले सां आहे ऐं सभिनी उस्तादनि खे ॿुधाइण थो चाहियां पंहिंजे हम ख़्याल दोस्तनि खे ऐं जेके आइन PTLF तंज़ीम जा ख़ैर ख़वाह आहिनि सभिनी खे त बाबा PTLF जेका आहे उहा रजिस्टर आहे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट वटि ऐं इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट खे जेको आहे कोर्ट सगरी हुकुम ॾिनो त तव्हां इलेक्शन करायो। हाँ कोर्ट के हुकुम ते इंडस्ट्री डिपार्टमेंट जो है मरकज़ी इलेक्शन कमेटी ठाही है वरी मरकज़ी इलेक्शन कमेटी हेठ डिवीज़नूं ज़िला तेलका सब उन्होंने हेठ ठाया आहिनि। सो असां भी पंहिंजा नाला उन्हनि खे मोकिलिया आहिनि ज़िले ठटे के हवाले सां। सो आगे ॾियूं त इंशाल्लाह जेका कोर्ट के हुकुम ते इंडस्ट्री डिपार्टमेंट जे जेको सो कानून आइन मुताबिक़ जेको पाकिस्तान जो आइन है ये हथ ठोकियो आइन न जेको एजेंटनि ऐं दलालनि पंहिंजे फ़ाइदे जे लाइ जेको ठाहियो आहे उन्हनि में कुछ खामी खूबियूं आहिनि कुछ मसला आहिनि। जेको PTLF जो जेको माना जेको रजिस्टर्ड जंहिं इदारे वटि आहे PTLF ऐं कोर्ट जो जेको हुकुम छो त कोर्ट सुप्रीम आहे। कोर्ट जो हुकुम सभिनी खे मञणो हूंदो आहे। जेको कोर्ट जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो कोर्ट जे आर्डर जे ख़िलाफ़ वञे थो त उहो माना तौहीन अदालत जे ज़िमरे में अचे थो। अहिड़े ई तरीक़े सां इंडस्ट्री डिपार्टमेंट खे कोर्ट सगरी हुकुम ॾिनी आहे हुन इलेक्शन कमेटी इंशाल्लाह पंहिंजे ज़िले ठटे जे अंदरि बि जेका असीं कोर्ट जे हुकुमनि जे मुताबिक़ बिल्कुलु उन जी रोशनी में असीं पंहिंजी जेका असां इलेक्शन कमेटी जा नाला ॾेई छॾिया आहिनि उहे नाला अची वेंदा। उनखां पोइ जेको भाॼियूं ठहंदियूं इहे बाक़ी जेके गैर आइनी जेको कमु कनि था इंशाल्लाह उन्हनि खे वरी असीं कोर्टनि में चैलेंज कंदासीं। इंडस्ट्री डिपार्टमेंट जो लेटर आहे ऐं जेको हाई कोर्ट जा जेके फ़ैसिला आहिनि इहे वरी असीं CP फाइल कंदा आहियूं। जेके बि नाम निहाद एजेंटनि जा टोला जेके वरी जेकॾहिं गैर आइनी तरीक़े सां क़ाबिज़ थियण जी कोशिशि कनि था त इंशाल्लाह असां उन्हनि खे कानूनी तरीक़े सां मोह ॾींदासीं। सिर्फ़ु ज़िले ठटे जे अंदरि न पर इंशाल्लाह पूरे सिंध जे अंदरि इन्हनि एजेंटनि जो जेको सो रस्तो रोकियो वेंदो ऐं इन्हनि एजेंटनि खे जेको आहे ग़लति कमु कोन ॾिनो वेंदो। इन्हनि असांजो नुक़सानु करायो आहे। असांजी 2001 खां वठी जेके बि बेजू पोयां आहिनि उन सभिनी जो जेको सो नुक़सानु जेको इन्हनि करायो आहे इंशाल्लाह आईंदा मुस्तक़बिल उन्हनि खे नुक़सानु करणु कोन ॾींदासीं। असीं वरी बि चऊं था दोस्तनि खे त बाबा जेका कोर्ट जो हुकुम आहे इंडस्ट्री डिपार्टमेंट जेको इलेक्शन कराए थी उनजो हिसो थियनि अचनि ऐं बाक़ी नाम निहाद हथ ठोकिया माण्हू आणे वरी तव्हां हिक ॿिए खे बग़ैर मुक़ाबले तव्हां मुबारकूं ॾियो था इहो थियण त कोन ॾींदासीं। इहे तव्हां भली अची बि वञो पर असां हर इदारे सां लिखत कंदासीं ऐं कोर्ट जा आर्डर सां कोर्ट में जॾहिं वञी करे उहो आर्डर्स बाक़ाइदा ट्रेज़री जे जेके ऑफिसरनि खे असीं जेको सो मोकिलींदासीं। असीं DC खे मोकिलींदासीं असीं एजुकेशन जे ऑफिसरनि खे मोकिलींदासीं। उनखां अलावा जेको आहे हिकिड़ो त उतां खां आर्डर पास कराईंदासीं ॿियो इंडस्ट्री डिपार्टमेंट खां बि पास कराईंदासीं ऐं सभु इदारे कंदासीं बाबा ऐं वरी उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन करण जे लाइ बि असीं कोर्ट सगरी में पटिशन विझंदासीं त हीअ जेको गुमराह कनि पिया माण्हुनि खे माण्हुनि खे वर्गलाइनि पिया ऐं हीअ जेको सो ग़लति इंटरप्रिटेशन कनि पिया कोर्ट जे फ़ैसिलनि जी ग़लति तशरीह कनि पिया। इंशाल्लाह जेको आहे इन शइ खे कानूनी तरीक़े सां ॾिठो पियो वञे। बाक़ी दोस्तनि जी गुज़ारिश आहे इलेक्शन जी तयारी कनि कानूनी तरीक़े सां इलेक्शन कंदासीं ऐं इंशाल्लाह ज़िले ठटे जे अंदरि हिकिड़ी नवाण तव्हां ॾिसंदा हिकिड़ी नई तब्दीली तव्हां ॾिसंदा। दोस्तों मुंहिंजी हिन वीडियो खे तव्हां वधि खां वधि शेयर कयो। इंशाल्लाह उस्ताद इतिहाद ज़िंदाबाद PTLF ज़िंदाबाद।